पीटीआई बानी 190 मिलियन पाउंड केस में शाहिद पेश करण खां पोइ ते हटी पियो। ड्याला जेल में एहतसाब अदालत जे जज नासिर जावेद रेफरेंस जी ॿुधणी कई। बानी पीटीआई संदसि घरवारी बुशरा बीबी पेश। बानी पीटीआई अदालत में जमा करायल 342 जे बयान में तरमीम कराए छॾी। अदालत तरफ़ां धुरनि खे क़तई दलीलनि लाइ 17 डिसंबर मुक़रर। हुकूमत तरफ़ां पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध जूं तयारियूं। ईंदड़ 15 ॾींहनि लाइ पेट्रोल जे अघ में 81 पैसा वाध ऐं डीज़ल ₹3.94 सस्तो थियण जो इम्कान। ज़रिए जो चवणु आहे त शाम जी गैर यकीनी सूरतहाल पर पेट्रोल महांगो ऐं डीज़ल सस्तो करण जो काथो लॻायो वियो आहे। शाम जी सूरतहाल बहितर थियण जी सूरत में पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वधीक घटिताई थी सघे थी। शाम में फाथल 318 पाकिस्तानी शहरी बेरूत मां चार्टर जहाज ज़रिए इस्लामाबाद जे इंटरनेशनल एयरपोर्ट पहुची विया। वफ़ाक़ी वज़ीर अहसन इक़बाल ऐं ॿियनि शहरियुनि जो इस्तक़बाल कयो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ लबनानी वज़ीर आज़म खे फाथल पाकिस्तानी जी मदद लाइ अपील कई हुई। शहरियुनि खे रोड ज़रिए शाम मां लिबनान पहुचायो पियो हो, जितां पाकिस्तानी सफ़ीर अॻिते रुख़सत कयो। हुकूमत ॿीहर पीटीआई खे ॻाल्हियुनि जी आच करे छॾी। सिविल नाफ़रमानी जी तरह लटकाइण सां ॻाल्हियूं नथी थियूं आहिनि। असां ॻाल्हियूं चाहियूं था। नूडिक जे सेनेटर इरफान सिद्दीकी पीटीआई खे पैगाम ॾींदे चयो आहे त जेकॾहिं पीटीआई ॻाल्हियूं करणु चाहे थी त सो बिस्मिल्लाह। असां तयारु आहियूं। किथे पुरअमन एहतजाज में मरो या मारियो जा नारा लॻंदा आहिनि। कराची में पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां बिलावल हाउस में पीपी अखबारनि जूं मुलाक़ातूं। बिलावल भुट्टो ज़रदारी सां वरी वज़ीर मुहम्मद अली शाह ऐं सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह जी मुलाक़ात। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमर बैरिस्टर मुर्तज़ा वहाब ऐं कासिम नवीद कमर बि मुलाक़ात कई। मुलाक़ात में बिलावल भुट्टो खे सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में जारी तरक़ियाती मनसूबनि ते ब्रीफिंग। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां सिंध जे अॻूणे वॾे वज़ीर काइम अली शाह जी मुलाक़ात दौरान सूबे जी सियासी सूरतहाल ते ॻाल्हियूं कयूं वयूं। मदरसनि जी रजिस्ट्रेशन वारो मसवदो हुकूमत तयारु कयो हो। मामले खे गैर ज़रूरी तौरु उलझाए पियो आहे। मसवदो पहिरीं ॿिन्ही पारनि मां पास कयो पियो हो। आइनी तरमीम ते सही कई पई त पोइ बिल छो रोकियो वियो। जंहिं वाइस सरबराह मौलाना फज़ल रहमान जो डीआई खान में प्रेस कॉन्फ्रेंस चयाईं, असां हुकूमत जो मसवदो क़बूल कयो। असांजी शिकायत रुगो मुल्क जे सदर ईबान सदर सां आहे। असां सां कयल मुआहिदनि जे समूरनि शिकनि जी भनकड़ी कई वई आहे। सदर आसिफ अली ज़रदारी सां चीन जे कारोबारी वफ़द जी मुलाक़ात। वॾो वज़ीर मुहम्मद अली शाह सूबाई वज़ीर ऐं चीन जो काउंसलर जनरल बि शरीक। सदर आसिफ अली ज़रदारी मुख़्तलिफ़ शोबनि में चीनी सीड़पकारी वधाइण ते ज़ोर भरियो। संदसि चवणु आहे त पाकिस्तान ऐं चीन जे विच में इक़्तिसादी ताउन वधाइण जी ज़रूरत आहे। ॿिन्ही मुल्कनि विच में राब्ता वधाइणा पवंदा। सिंध में चीनी ॿोली जा कोर्सिस मुतारिफ़ कराया विया आहिनि। चीनी वफ़द जो पाकिस्तान में मेडिकल सिटी क़ाइमु करण लाइ सीड़पकारी में दिलचस्पीअ जो इज़हार। वफ़द ज़राअत लाइफ स्टॉक तबनाई ऐं ट्रांसपोर्ट शोबनि में पिण सीड़पकारी में दिलचस्पी ज़ाहिर कई।